हिकिड़ी नंढी सी तव्हांखे मां कथा ॿुधायां, मूंखे शायदि लॻे थो कॾहिं बि तव्हांखे न ॿुधाई आहे। इहा कथा सतगुरु बाबा आनंदराम साहिब जन को असां श्रवण कईसीं। ॾाढी नंढी कथा पर कमाल आहे, अद्भुत कथा आहे। इन जो तव्हां अर्थ सम्झिजो, ध्यानु ॾिजो। हिकिड़ा ब्रह्म ज्ञानी महात्मा हा, हिकिड़े नगर में रहंदा हा। उन नगर में कुछ माण्हू उन्हनि खे मञींदा हा, श्रद्धा रखंदा हा। कुछ माण्हू हूंदा आहिनि सुठनि सां बि नफ़रत कंदा आहिनि। युगनि युगनि खां हलंदो आयो आहे। चओ हरे राम। त कुछ माण्हुनि हिकु बार उन्हनि संतनि खे, निर्दोष महात्माउनि खे कुछ कंहिं षड्यंत्र करे फसाए छॾियो ऐं उतों जे नगर जे जेकी कानूनी व्यवस्था हुई उन्हनि मिली करे उन खे सजा ॾिनी। उन जमाने में कड़ी सजा ॾींदा, जबकि ब्रह्म ज्ञानी संत हा और निर्दोष हा। पर उन्हनि पहिरियों सम्झायो, जॾहिं कंहिं न मञो, कोई प्रमाण कोन्हे तव्हां वटि, त उन सोची शायदि कोई कर्म हूंदो। काई ॻाल्हि न आहे, प्रभु जी कृपा आहे, ए बि दात तेरी दात आहे। तो उन्हनि जे मथों कहिड़ी सजा थी कि नगर जा जेके भी माण्हू उहे उन्हनि खे चार चार हिकु कोई भी पत्थर हणंदा ॼण, और जेके पत्थर न हणंदा त उन्हनि खे कड़ी सजा थी। हाणे सभु जेके मञण वारा उहे भी खिलाफ़ थी, सभु पत्थर खणी आया। अरे डोंगी हूंदो सभु, असां त भॻवानु सम्झंदासीं, पाखंडी हूंदो, फिरंदे देर थोड़ी लॻंदी। हाँ, हिते त भॻवानु कृष्ण खे भी, प्रेम जे अवतार खे भी मणि चोर चवंदा। हिकु बार कलंक लॻो भॻवान ते, जॾहिं भॻवानु मणि खणी वापसि ॾिनी, पोइ चवनि पिया अरे त भॻवान ते कलंक था लॻाइनि। ॿुधाए उहे ई माण्हू। त ब्रह्म ज्ञानी सदा निर्लेप जैसे जल में कमल लेप, उहे अची करे बीठा सजा जे जॻह ते। हिकु उन्हनि जो जेको सत्संगी हो, हिकु उन्हनि जो शिष्य हुयो, उन चई कुछ भी थी वञे, मां पंहिंजे गुरुनि खे पत्थर न हणंदो, कुछ भी थी वञे। लेकिन हे राजा कड़ी सजा ॾींदो, अगर मां पत्थर न हणंदुमि त छा कयां? त उन ॾाढी चालाकी कई। ध्यानु ॾिजो, उन पत्थर जी जॻह ते हिकिड़ो गुल खणी वरितो। भीड़ में हज़ारे माण्हू बीठा आहिनि, केरु थो ॾिसे, सभु जीअं पत्थर हणण लॻा, त उन पत्थर हणण जे ई तरीक़े सां उहो गुल खणी करे पंहिंजे गुरुनि खे, संतनि खे ठका कयो। गुल महात्मा त अखियूं बंदि करे श्री कृष्ण गोविंद हे नाथ नारायण वासुदेव। पर जेॾी महिल उहो गुल अची करे छातीअ ते लॻो त उन्हनि अखियूं खोलियूं ऐं मुस्कुराइण लॻा, मुस्कुराइण लॻा, खिली वेठा। सॼो शरीर लहू लुहान थी वियो, सॼे शरीर में घाव थी विया। चयूं बसि ठीकु आहे, प्राण रहण जो। सब भीड़ वापसि हली वई। संत महाराज पंहिंजे आश्रम ते वापसि अची विया। डुकंदो डुकंदो वियो। गुरु जी ॾाढो अपराध थी वियो, भॻवानु अन्याय कयो आहे, भॻवानु बेइंसाफ़ी कई आहे। कि ख़बरदार कुछ भी बक बक न कर, तोखे इहो सेखारियो आहे। अरे गुरु जी तव्हां सां मूंखे ख़बर आहे तव्हां निर्दोष आहियो। अरे काई ॻाल्हि न आहे, मूर्ख तुंहिंजी नज़र हिन जन्म ते आहे, कई जन्मनि जा कर्म थींदा आहिनि। अरे तव्हांखे एॾा पत्थर लॻा आहिनि, कोई पत्थर न लॻा आहिनि, ये तव्हांजो सॼो शरीर ॾिसे थो खून सां, कुछ भी न थियो आहे, कुछ भी न लॻो आहे। चई गुरु जी मां अखियुनि सां थो ॾिसां। छा थो ॾिसे? ध्यान सां ॾिस। अखियूं बंदि करे उन्हनि प्रभुअ खे यादि कयो त सभिनी पत्थरनि जा घाव मिटी विया, कंचन काया थी वई। हिकु भी पत्थर जो दाग कोन्हे ऐं हिकु भी काथे चोट कोन्हे, लेकिन हिकिड़ी चोट हुई। अरे गुरु जी तव्हांजो शरीर तो बिल्कुल स्वस्थ थी वियो, बिल्कुल कंचन काया थी वई। मां सम्झी वियुमि तव्हां शक्तिवान आहियो, पर हे छा आहे, छातीअ ते हिकिड़ी चोट लॻल, उतो खून थी वहे, उते घाव लॻल पियो आहे। सभु लही आहे, गुरु जी हे छो न लथो? जी परावनि जा घाव लही वेंदा आहिनि, पंहिंजनि जा न लहंदा आहिनि। मतलब मां न सम्झुमि। चई प्यारा पत्थरनि जी चोट लही वई, लेकिन तू जेको गुल हयो उन जी चोट, उन जो असर न लथो। अरे मां त गुल हयो तव्हांखे। हा हा, पर तरीक़ो त गुल अची चाढ़बो आहे, गुल पत्थर वांगुरु थोड़ी हणबो आहे।
तू ॾेखारियो त इहे न माण्हुनि खे कि तू बि पत्थर तो हणे। चई हा भले तुम गुल आहियो, हो त मूर्ख हुया, हो त नादान हुया, मां उन्हनि खे क्षमा थो कयां, पर तूं त मूंसां गॾु रहंदे मूंखे सुञाणंदे, मूंखे त प्राण दंड मिली वञे, हा मां त मरी थो सघां, तुंहिंजो छा बिगड़िया। 4 ॾींहं तूं क़ैद में त रखंदा, तो मूंखे इहा उम्मीद न हुई, इन करे तुंहिंजो घाव बसि नथो लहे, बाक़ी सॼे नगर जो घाव लही वियो आहे। हे तुंहिंजो ई घाव आहे जेको तूं गुल हयो आहे, छो जो हिकिड़ी चोट हूंदी आहे पत्थर जी, ॿी चोट हूंदी आहे भावना जी। ओहो चओ हरे राम, मां तो में आस रखी, आस रखण सां ई माण्हूअ खे सुख दुख थींदो आहे, ऐं तुंहिंजी आस व्यर्थ वई, उहा चोट मूंखे लॻी। चओ हरे राम हरे कृष्ण हे हरे। इन जो अर्थ क्रिया सां ई न, असांखे भाव सां बि सचो थियणो पवंदो, ऐं क्रिया सां बि थियणो पवंदो। एॾी अद्भुत ॻाल्हियूं